असां ज़ालिम खे ज़ालिम चयो आहे, जाबिर खे जाबिर चयो आहे, धरतीअ जे गद्दार खे गद्दार चयो आहे। ऐं हिन थर ते हिन रेगिस्तान खे गुज़ारे करे पंहिंजे कारूजर जे दामन में वेही करे चवंदो त जमीयत उलमा इस्लाम जी तारीख़ रही आहे। सिंध में जमीयत उलमा इस्लाम जिते दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ, ख़त्म नबूवत जे चौकीदारी जे लाइ, सहाबा जे इज्जत ऐं नामूस जे चौकीदारी जे लाइ, जिते क़ुरान मस्जिद ऐं मदरसे जे चौकीदारी जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो आहे, उते तारीख़ गवाह है हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी हुजे, हज़रत साईं अब्दुल समद हानेजवी हुजे, हज़रत साईं अब्दुल गफूर कासमी हुजे, हज़रत साईं मोहम्मद मुराद हानेजवी हुजे, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी हुजे, या शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो हुजे, उन्हनि दीन जी चौकीदारीअ सां गॾु धरतीअ जी चौकीदारीअ जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो ऐं उन्हनि समाजड़ी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ाद कराइण जे लाइ न सिर्फ़ जलसा ऐं जुलूस कया, न सिर्फ़ धरना ऐं मुज़ाहिरा कया, बल्कि अमली तौर ते 70 जो इलेक्शन हुजे, 80 जे रिहाई जा इलेक्शन हुजनि, 90 जा इलेक्शन हुजनि, 2002, 2008, 2013, 2018 जो इलेक्शन हुजे, हिन सिंध में तव्हांखे धरतीअ जे दुश्मननि, ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन, मज़दूरनि जे हक़नि ते खड़ा हलंदड़नि जे ख़िलाफ़ अमली तौर ते अखियूं अखियुनि में मिलाए करे इलेक्शन में मुक़ाबिलो कंदे बि जमीयत उलमा इस्लाम जा जोधा जवान नज़र ईंदा। शिकारपुर जैकबाबाद जे इमाम बारगाहुनि जा बम धमाका हुजनि, घोट जी लार करण जे मंदरनि खे बाहि हुजे, लाल शहबाज कलंदर जे नगरीअ ते लॻल बाहि हुजे, तव्हांखे सिंध में उहा बाहि मंदरनि में, मस्जिदनि में, दरगाहुनि में, इमाम बारगाहुनि में विसाईंदे जमीयत उलमा इस्लाम नज़र ईंदी। सेनेट जे दरो दीवार में सिंध जो केस हुजे, सिंध जे ग़रीबनि जो केस हुजे, या बशीर ख़ान कुरैशी जी जंग हुजे, तव्हांखे बढ़ंदे जमीयत उलमा इस्लाम जो चोथो जवान डॉक्टर खालिद महमूद सुमरो नज़र ईंदो। ऐं उन खां पोइ सिंध खपाईंदे, बादल खाईंदे जा नारा हणंदे तव्हांजो है भाउ जमीयत उलमा इस्लाम जो है नुमाइंदो नज़र ईंदो। बहरिया जे ख़िलाफ़, जुल्फ़काराबाद मंसूबे के खिलाफ आवाज उठारी ने कहा कि तहां जो है भाई जमीयत उलमा नज़र ईंदी। सिंध जी ज़रई ज़मीनूं भुॻड़नि जे मथ खपायूं पियूं वञनि त उन जे ख़िलाफ़
या तहांजे नवाब शाह जी मुंहिंजी भेण नौशीन हुजे या घोटकीअ जी हिंदू न्याणी नमता हुजे उन जो केस वठंदे जमीयत उलमा इस्लाम नज़र ईंदी। सखर जूं मस्जिदूं हुजनि, हैदराबाद जी मस्जिद हुजे, कराची जे तारिक रोड जी मस्जिद हुजे, तव्हांखे मस्जिदुनि जे सिर जी चौकीदारी कंदे जमीयत उलमा इस्लाम नज़र ईंदी। असां शहीद ख़ालिद महमूद सुमरे खां पोइ ख़ामोश न आहियूं वेठा, असां रुकिया न आहियूं, असां डिगा न आहियूं, असां लाश खणी गोलियुनि में परूर जनाज़ा खणी विख पोइते नाहे हटाई, असां ज़ालिम खे ज़ालिम चयो आहे, जाबिर खे जाबिर चयो आहे, धरतीअ जे गद्दार खे गद्दार चयो आहे, ऐं हिन थर ते हिन रेगिस्तान खे गुज़ारे करे पंहिंजे कारूजर जे दामन में वेही करे चवो थो त सिंधियो एतमाद रखो, इंशाअल्लाह जेसिताईं सिलसिले में साहु आहे दीन ऐं धरतीअ जे दुश्मन सां जंग जारी रहंदी।